किए विया उनके राइट्स ॾिना विया आहिनि उनखे हक़ ॾिना आहिनि छो जो अगरि ॾिठो वञे त इस्लाम में सभ खां वधीक इस्लाम इहा जेको औरतुनि खे पंहिंजा हक़ ॾियण लाइ बार बार चए थी पई चाहे उहो मिल्कियत जी विरासत हुजे चाहे हुया वूमेन जा पंहिंजा ज़ाती हक़ हुजनि अचूं त वूमेन जा मुख़्तलिफ़ रूप आहिनि का रूप मां मदर जे रूप में हूंदी आहे अलाह ताला ॾिसो मां जन्नत जहिड़ी हसीन वादियूं बि मां जे क़दमनि जे हेठि रखी छॾियूं आहिनि जो मां खे एॾी अज़मत ॾिनी आहे उहा इस्लाम ॾिनी आहे चाहे मां जे रूप में हुजे चाहे धीउ जे रूप में हुजे जंहिंखे ॾिसी करे वालदेन माना सपोर्ट थींदा आहिनि मोटिवेट थींदा आहिनि उन्हनि धीरनि खे ॾिसी करे चाहे उहा ज़ाल जी रूप में हुजे जेका सॼी उमिरि उन पंहिंजे हस्बैंड जी पंहिंजे घरवारनि जी ख़िदमत रहंदी आहे चाहे उहा भेण जी सूरत में हुजे जेका भेण हिकिड़े भाउ जे लाइ हिकिड़े वालदेन लाइ हिकिड़े ब्रादर लाइ हिकिड़ो माना इज़त ऐं हिकिड़ो माना इंकरेज हूंदी आहे सो असां वटि मुआशिरे में कुझु आहिनि इलाही सायूं आहिनि जिते माइरुनि खे असां पंहिंजा हक़ अगरि ॾिठो वञे त माइरुनि खे असां सपोर्ट कयूं था माइरुनि खे असां कयूं था पर ॾिठो वञे ॿी जॻह ते ॿिए मुआशिरे ॿी सूरत में ॾिठो वञे त उहे ई माइरूं असांजूं उन हक़ खां महरूम आहिनि असां मिल्कियत जी विरासत करे छॾीसीं पर अफ़सोस आहे माउ जी विरासत न कईसीं असां जेका भेण आहे जेका भाउ जे लाइ हिकिड़ी इंकरेज हूंदी आहे हिकिड़ी इज़त मुआशिरे में हूंदी आहे पर अफ़सोस असां उनखे कबीलाई जहिड़नि में कबीलाई मसइलनि में असां उनखे या त चटी में ॾंड जी चटी में ॾेई छॾंदा आहियूं या की ॿी सूरत में असां उनजी क़ुर्बानी बि ॾेई छॾंदा आहियूं ज़ाल आहे हमेशह मुड़ुस जी ख़िदमत कंदी रहंदी आहे पर किथे न किथे उनखे ससुराल जे हवाले सां या की ॿिए हवाले सां ताना मेणा ॿुधणा पवंदा आहिनि साॻी तरह अगरि अचूं था धीउ जे हिसाब सां त धीउ जा वालदेन जेतिरो उनखे पढ़ाइण लिखाइण जे लाइ मोटिवेट हूंदा आहिनि ओतिरो ई परेशान हूंदा आहिनि त सुभाणे या पराए घर ईंदी त उनखे ॾाज में उनखे दहेज में छा ॾियूं सो असांखे मुआशिरे मां इहे ख़ुदा कमु ख़ुदियूं बीमारियुनि खे ख़तमु करण लाइ वुमेन्स डे ते असां इम्पावर करण जो मक़सदु इहो हूंदो आहे त वुमेन ख़ुदि पावर में हुजनि ख़ुदि इंकरेज हुजनि ऐं ख़ुदि उहे पंहिंजे पाण पेर ते बीह करे उहो मुक़ाबिलो करे सघनि छो त वुमेन कुझु ॾींहं अॻु में असांजे गवर्नमेंट में पॉपुलेशन वेलफेयर वारनि जे तरफ़ां हिकिड़ो सेमिनार कयो वियो नौजवान छोकिरियुनि जे हवाले सां जिते डिस्ट्रिक्ट पॉपुलेशन ऑफिसर खे तमामु बहितरीनु ॻाल्हि कई छोकिरियुनि जे हवाले सां त छोकिरियूं पाण एतिरियूं इंकरेज हुजनि जो को बि मर्द को बि माना जेको हुननि जे लाइ किनी अखि खणे त उन जूं अखियूं उनखे कढे छॾे छो जो ओतिरा पावर में हुजनि बजाए जो असां की ॿिए जो सहारो वठूं असां पाण ताक़त में हुजूं असां पाण पावर हुजूं मां हिकु आख़िरी शहर सां पंहिंजी तकरीर जो जेको आहे इख़्तिताम कंदुमि त की शाइर चयो त वक़्त जा समूरा ॾींहं तुंहिंजा आहिनि वक़्तु तुंहिंजो आहे सदियूं तुंहिंजियूं आहिनि तुंहिंजे समूरनि किरदारनि जा गुल ज़िंदगी जे रिश्तनि जे गुलदस्ते में नुमाया आहिनि हाणे गुज़ारिश कंदुसि डॉक्टर रोहिना खे उहो अचे हाणे गुज़ारिश कंदुसि डॉक्टर मुखिया काजाणी साहिबा जी खे उहो अचे उहो अचे हाणे गुज़ारिश कंदुसि